अहम ख़बर मां ॾियूं बंगलदेरो खां। बंगलदेरो वेझो वैन कल्टी थी आहे। वैन कल्टी थियण जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ब्रोही लाड़ी वटि वैगन कल्टी थी आहे ऐं जंहिं सबबु 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। बंगलदेरो वेझो वैन कल्टी थी आहे जंहिं सबबु 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ब्रोही लाड़ी वटि वैगन कल्टी थी आहे जंहिं जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। बंगलदेरो वेझो वैन कल्टी थियण जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ब्रोही लाड़ी वटि वैगन कल्टी थी आहे जंहिं जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बंगलदेरो वेझो वैन कल्टी थियण जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ब्रोही लाड़ी वैगन वटि कल्टी थी पई आहे जंहिं सबबु 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। बंगलदेरो वेझो वैन कल्टी थी आहे। वैन कल्टी थियण जे नतीजे में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।